बाबा मुझे सोचो थई बाबा तोखे कखन का खणी इन महलात में जी वियायो आ अञा छा सोचा तुझे लाइ बाबा मूसा सा वेहंदे मुखे नफरत थी थे अम्मा वो मुड़सा है तुझो बाबा मुखे ॾिस ऐं मूसा के ॾिस मां उनखे पंहिंजे सिर जो ताज समझी मूसा सां शादी नाहे कई बाकी उनजी दौलत लाइ शादी कई आ उहा त पुट मुखे भी खबर आहे तॾहिं त चवां थी त कोई मिठो ज़हर ॻोल्हे ॾे त जीअं खाधे में मिलाए ॾींदीमांसि त जल्दी जान छुटे अम्मा ठारे ठारे खा ठारे ठारे भलाड़े सालो तो जाका आ भाई वरी अच बे असा पी दी पाण में कचहरी जो था तू भी अची वे खबर आहे जेका तव्हां पाण में कचहरी पिया कयो खबर आहे जंहिंजे लाइ खॾू खोट रुपया ॾिस माई वॾी तो चो असां तो सां न फिटाई ऐं तू भी असां सां न फिटाई जेकॾहिं तूं ईअं कन ॾेई असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदी रही ऐं असांजे लाइ मसला पैदा कई पोइ शायदि तोखे इहा ख़बर न आहे माई वॾी त मूंखां वधीक फॾई तोखे ॿियो कोन मिलंदो इहा मूंखे धमकी न ॾे मूसा ख़ान जहिड़े माण्हूअ सां ज़िंदगी गुज़ारे आई आहियां पोइ तूं न जे अॻियां कहिड़ी माना थो रखी चइबो त मूसा बि मूंखां 2 हथ अॻिते आहे कुझु बि हुजे पर मां तव्हांजे मसइलनि जे विच में अचणु नथी चाहियां तव्हां ॼाणो तव्हांजा कम भलाड़े सालो तुंहिंजा भाउ बाबा भाई हैरान जी गाल यार मुझे समझ में कौन थी अचे बड़ा बाबा मैं को आप ही माई क्यों खौफ थी पे उधरते जय सच तो मोलू मुखे पाण के खौफ थी पियो है निभागी किथे पिट्टू पारा त नथी दींदी अचे कट बड़ा बाबा सा को निकलन खपे ई नथी वती माई को जिन थी वनी हुदा को फकीर आवे लगदा पे पेर ड्राऊं उधरते हां मोलू जय सच तो इने खैरान जे मन जी त खबर ही कौन थी पए खैरान जे सिर ॾे खैर हुजे हाणे हिननि सां मां ईअं ई पुॼंदसि रॾनि कहाणा लुड़हाणा सां त हिननि खे को असर ई न थियो हाणे हिननि खे ख़ौफ़ में ई मारणो आहे बसि हाणे हिननि जो रॻा हथ कयूं था काॾे वेंदा मुल्को हल त माईअ खां पुछा कयूं वॾा बाबा मैं खिदाय तूं पेर ड्राह ईअं न थी वे या माई को जादू असां ते करे को फीणा ऐं असां लूले लंगड़े थी वञूं ओधर ते चए सच थो लगे तो या जिनायत असांजे कढे ई न करे पई आहे त कोई हिननि ते फीणो कयां हलिया हा बाबा टिड़ियूं करस अलाए देसी अलाए कौन देसी किवें कौन देसी ऊ ढोलू राज कुरोलू न देवे मां इन्हा कुरोल छोड़ा रहता मेरी अमानत भला वापस कर अरे केड़ी अमानत रहता या माई माई अरे माई वरी तो जी की अमानत थी देखो बाबा देखो अल्लाह ने इतला बकुल को नहीं दीते आपको रेस ब्यास डांदे जे कदा मेरे हाथ वस जो होवे हा न
पीछे तो मैं रह सती वहां ते कूद नौकर भी। अरे बस गाड़ी खणी डाण कठा ने या जबान काकड़े बा इता ठा वेठा ॾिसो विजो मत में धूड़। बाबा सही इन जे लाइ त मां ई काफ़ी आहियां। आस्ते आस्ते ढकनाणी न न न अगे जी मैं दिल दा मरीज आ चदिया अगे जी ट्राई हार्ट अटैक थलन ट्राई दिल जो मरीज मोर तो जड़े बीमारन के ठीक करण जानी तो है। अमानत देवो या न देवो वञ धूड़ पाओ फिर दे के दिला पियो। अरे बस ॾिसी छा तो नोर कढी बाहर निकल बाहर। जेदी नाना असली कान था थी खैर पुलिस को घेना दा पीछे देख सने। अरे हल लुटिया तो जी या पुलिस भज रे संजय कहारी अरे हल दिमाग को बताई मरेंदा खबर को थई खेपेड़ी पोछई। फिरोज मुखे खबर पया तो निंड ॾाढी तो करें। थोड़ी होशियारी हो जाई होशियारी ॾिसे तो दुश्मन चौधारी दा घुमन। भुतारे साईं खबर बुधिया भुतारो हालार खान बाहरों ही जमानत कराए पांजे कखन में पुजियो थई। हालार जमानत कराए आजाद घुमण शुरू क्यों है डीएसपी साहब। मुझो कम हो उन मथा एफआईआर दाखिल कराना हींअर जेकॾहिं कोर्ट मां ज़मानत। बस डीएसपी साहब बस मुखे तो खां इहो ही पुछणो हुयो। बहादुर खान जज्बात में अची हितां जो अमन बर्बाद न कजो। जॾहिं तव्हां जो कानून कातिल खे हिकु ॾींहुं बि जेल में विहारे नथो सघे त पोइ असांखे त कुझु करणो ई पवंदो न डीएसपी साहब। जेकॾहिं तव्हां कुझु कयो न त पोइ तव्हां ख़िलाफ़ ई कानूनी कार्रवाई कई वेंदी। हालार खे कहिड़ी सज़ा आई जो तव्हां मूंखे फाही ॾियारींदो। मां कानून जो इंतज़ार पए कयो हाणे मां पाण कंदुसि। हाणे ॾिसां त हालार मूंखे पंहिंजो पाणीअ जो कीअं नथो ॾे। सरकार असांजे लाइ छा हुकुम आहे? तव्हांजे लाइ इहो हुकुम आहे त माण्हू गॾु कयो जेके पोइते हटण वारा न हुजनि। पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हांखे छा करणो आहे। सर इनखे मुंहिंजी ॻाल्हि दिमाग़ में नथी वेहे तव्हां ई सम्झायो। जेकॾहिं खान मुतलक ॼाण ॾींदो त भलो हिन जो ई थींदो। साहिब मूं कहिड़ा ॾोह कया आहिनि जो हाणे मुंहिंजो बुरो थींदो। तव्हां खान जे हर ॾोह में बराबर जा शरीक आहियो। न साहिब खान असांजो दोस्त आहे उन जो इहो मक़सदु न आहे त असां उन सां गॾु हर ॾोह में शरीक आहियूं। हिन वक़्तु तोखे असां जितां गिरफ़्तार कयो आहे न उन मां इहो ई साबित थिए थो ऐं तव्हां खान जे हर ॾोह में शरीक आहियो। हींअर तव्हांजी भलाई इन ई में आहे त खान जा जिते जिते ठिकाणा आहिनि उन्हनि मुतलक असांखे ॼाण ॾियो। खान जी का बि हिकु रहण जी जॻह न आहे जो मां तव्हांखे वठी हली हुन जे मथां बीहारियां। जंहिं जंहिं ठिकाणे जी तव्हांखे ख़बर आहे उन जे मुतलक ॼाण ॾियो। खान ॿार न आहे जो मुंहिंजी गिरफ़्तारी खां पोइ खान हर उन ठिकाणे ते न वेंदो जंहिंजी मूंखे ख़बर आहे। सर हे ईअं कोन मञींदो मूंखे इजाज़त ॾियो त मां हिनखे सिधो कयां। ठीकु आहे तव्हां पंहिंजो हर तरीक़ो इस्तेमालु करे ॾिसो। मूंखे खान मुतलक पूरी पूरी ॼाण घुरिजे। साहिब हीअ अजाई ज़ोर लाहींदो वरंदसि कुझु बि न। हली या तोखे उते ख़बर पवंदी तोखे केतिरो दम आहे। सुभाणे कीअं बि करे असलम जो रिमांड ख़तम करे ऐं हुनखे चालान करे जेल मोकिलियोसि। असलम हार कॾहिं बि न मञींदो। अजायो पुलिस पई विढ़ंदसि पर जेकॾहिं जेल हले वियो त पोइ हिनजी पाणे ज़मानत कराए वठंदासीं। सूबेदार कुझु पैसा खाराए थाणे ताईं ॿाहिरि न आणियो। उबेद जेकॾहिं हिन असलम जी गिरफ़्तारीअ में डीएसपी जो हथ न हुजे हा न त हुनखे थाणे ताईं ॿाहिरि कढाए वठूं।
पर जगह हिन वक्त सूबेदार के लख या 2 लख भी दींदासीं न तो असलम मां तो कोन कढंदो। मां सुभाणे शहर वञी कोशिश कयां तो नवाज़ जी ज़मानत जी ऐं असलम के जेल मोकिलण जी भी। ठीक है बदल यो कम थियणो घुरिजे। हिकड़ियूं ज़ाइफूं हूंदियूं पिते वारी, हिते न पितो आ न शर्म न हया। गॾा खां वधीक जुठियूं थियूं अथनि पर पोइ बि फिरी गिरी जांडरे खे कुल्हो। अहिड़ी ज़िंदगी को तो ॿुॾी मरजे पर न रनन भाॼोकड़नि खे पंहिंजी इज़त जो ख्याल न को। बस बस रजनी बस घणी पंहिंजी गद्दी ज़बान हलाए चुकी आई। ऐं हा जेकर हाणे मुंहिंजे मुतालिक़ हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई न त छुरी खणी करे काकड़े जो ज़बान कटे छॾींदीसांइ। हा सोनी सुध को वञे सुध को हाणे मुंहिंजे मुतालिक़ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजे न त। हल छोरी हल, तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? तू त मुंहिंजी जुती खण जे लाइक़ बि न आहे। हली ऐं रही साणी सकीना जी ज़बान कटण। मां चवां थी त छा कंदी? हां छा थी चए? छा कंदस? न सोनी, जेकॾहिं तूं कुछ भी कयो न ये समूरो इल्जाम मुझे मथा ईंदो। सोनी ॾिसे नथी हिन जो ॻाल्हाइण। जेकॾहिं तूं बि ईअं कयो न त पोइ हिन में ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? अच त हलूं। सोनी सत को रसाणी तू मरंदी हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे हथां। हल छोरी हल, घणो न ॻाल्हाए, वञ हवेली में सफ़ाई कर। आई आहे वॾी रईसणी खे मारण वारी। अमीन, जेकर असां ये जंग में रुलंदा रहियासीं न त यार भुख मरी वेंदासीं भुख। मजू तुझी मर्ज़ी छा आहे त कंहिं भोतार जे उता खां लिखा गार्ड वारी नौकरी कयो? अमीन, अॼु ताणी मजूअ न गाड़े बोड़ ते कम कयो न वरी कंदो। पोइ छा सोचो थई? हा यार हल त हली कयूं था रोड ब्लॉक। रोड ब्लॉक करण ॿिनि जे हथ सॼी ॻाल्हि न आहे। हिते घटि में घटि बि 10 माण्हू खपनि 10। ठीक आहे त पोइ हल त हली हलूं था जगह की खाट। उहो कम थी सके थो पर का ताड़ हुजे। हल त हलूं था सूमर ॾे, पाणी ताड़ करे ॾींदो। मजू सूमर अॻ में थकियल आहे, वरी खणे थो हुनजो पासो। उहो बि ना गुनाह आहे जो मिट्टी खाईंदो। ताड़ उहो कंदो, कम असां कंदासीं, बाक़ी हिसो हिसो। पोइ ठीकु आहे मजू, जेका तुंहिंजी मर्ज़ी। हाँ मीना, रात हलूं था सूमर ॾे, करे दिने जांच, कयूं था वन धक, कयूं था ॿियो रुख। अच्छा अड़ी जन्नत ॻाल्हि ॿुधायां। हा चओ। मुंहिंजी त दिलि थी चवे घणो रुलिया दर दर जूं ठोकरूं खाधियूं अथसीं। हाणे हल त हली अबाणा कख वसायूं। न ख़ैरा न, उते कोन हलदासीं, इते चङा आहियूं। उते मूसा मिरू आहे, उन सां हिकिड़ो ॾींहुं बि गुज़ारे न सघंदासीं। अड़ी जन्नत छा कंदो इहो मूसो? जॾहिं न ॿधी करे हली सभई मिड़ी सिड़ी उते वेठासीं त इन मूसड़े खे पटियूं पढ़ाए छॾींदासीं। न ख़ैरा न, तूं सम्झी थी दिलावर हिते थधो आहे न त मूसा बि ईअं थधो हूंदो, पर ईअं न आहे। तोखे छा हुनजा ज़ुल्म विसरी विया आहिनि छा? ख़बर अथई हाणे आउं वई हुअसि, उहो मोर निभागो अॻे खां बि अॻरो आहे। अदी जिते न बाहि भरियल हुजे उते भला हलण जो कहिड़ो लाचार आहे? ओ अदा पंहिंजा अबाणा कख कीअं विसारियूं? अदी वो सोनी घोड़ियो जेको कन छने। कुछ भी हुजे अदा, पर उते हली इन मूसे जे नक में जरूर बूली विझंदस। हाय हाय, पेरे इने रिछ जे नक में त बूलो विझ, पो मूसा जे नक में विझ जाए। इने रिछ जे लाइ मां सोचे छडियो आ जन्नत। कुछ ॾींहनि खां पोइ इन सां अहिड़ी हालत कंदस जो इहो रिछ खैरा जे पाछे खां बि डिजंदो। अल्लाह भलाई कंदो, पर माई हितां तड़े न कढी। खैरा जे सिर ॾे खैर हुजड़ी जन्नत। हरू भरू ये खैरा के तड़े कढण सवलो भी कोन्हे।
असां भी घणा धिका थाबा खाधा आहिनि हाणे लोह खां भी ॾाढा थी विया आहियूं पुॼी ईंदासीं अञा भी ठेके कढंदा तड़ी कढ छोरी ॿुधे कोन थी छा मूंसां आई छा ॿी त केरा ॿुधाए मुंहिंजो नालो रहमत आहे रहमत छोरी न तुंहिंजो नालो कुझु बि हुजे मूंखे हुन सां मतिलबु न वञ वञ चांहि करे आ चाहे करे वठ मां का तुंहिंजी नौकरियाणी आहियां छा बाक़ी तूं हिन हवेली जी मालकियाणी आ कुझु बि हुजां पर तूं मूंसां एतिरो ट्रीको न कंदी कर न त छा कंदी तूं तुंहिंजी हैसियत कहिड़ी आ निकर थदी थी माई थदी थी घणो रोब न जमाए हा मां भी रहमत है रहमत रुसे त रब मञाए बे जी जाई नाए मूंखे न कावड़ाई त जुंडा पटे परी कंदी साईं मां चवां थी हींअर जो हींअर ई हितां निकर जे हिते मूसा खान अची न खल पुठीअ तां लाराए छॾी माए निकर सुञाणा माई सुञाणा तोखे भी ऐं तुंहिंजा रहमत न वठी वञ पंहिंजी हिन चमचीअ खे हितां रहमत तूं अच मूंसां तूं चवीं थी त मां हलां थी न त हिन सांटीअ खे ॿुधायां हा त रहमत रुसे त रब मञाए ॿिए जी जाइ नाहे ऐं रुसण खां पोइ रहमत अहिड़ो असर कंदी आहे जो यादि करियां वॾी आई आहे रहमत खे अछो ॾेखारण वारी हल हलाणे हल निकर पर ॻाल्हि ॿुध ख़ुश न थी जाए त रहमत वई हली वञा कोन थी वरी अचां थी तोखे सबक सेखारण वॾी आई आहे सबक सिखाइण वारी अरे हलिया फेकल रिठे अन्या तो के अध जमीन भी कोन घुमाई आए इधे क्या मैं रेला या घोड़ा या जो भजदा वा आस्ते यार आस्ते देख खबर मोद या काला काई वते टप दिंदा टपके यो तो खे की खबर भई मेकू खबर है भख जो तू वडा बिरहांगा बया भरंदई वडा बिरहांगा मेकू खबर पहुंच गई है मल तेदी भी मैं वगे असल कान ठासी ढोलू तू वरी केड़ो नानकी वली आई असा वडे पतल सा तलऊ पर तय असारी कद्दुर कान कीती हुन देखी बह देखी आपई संत सद जो बाहा निकल सनी बाहा न यार पिट न मुके बदवान का वडो भाव थो थी पिछे महीना लिखला वादा कर त रहमत को हवेली जो कट महीना रवाना करे सी जेकर ना पिछे पुट गई कम चू ये मान तो करे सका रे मोर जेकर आता यो कम न कीता न पिछे बाबा तेरी पीटी हां पीछे पीटी पेट ते संत सार छुड़े सही सफा एकड़ी खट ते पिया होसी पीछे देखी तू लूला लंगड़ा बता पिनसी के खैरात भी कोन दे सही खैरात के पादर भी कोन हने सही मार पई वडो पिटू वही मां तो के चवा दो न पिटन पर त निकाल न करे ए दे खबर मेरा कम करे सी चला वडी झोल पीछे के नहीं पाड़ा अच्छा खबर करी खानदानी पेटड़ू हूं अरे इतनो जो कम थींदो रुको बड़ी सब्र करे मेना तो असली कान थासी पर खैर करें ते पियो इंतजार ऊ बढोलू राज कुरोलू तेना गद लावाइए अली हाने ने भागा हलो हल
ख़ैर हुजे अञा केतिरो परे आड़ी जन्नत मां त थकजी पियसि थी थकी त आऊं बि पई आहियां पर ख़ैरा हाणे पहुची विया आहियूं परे कोन्हे ओ हिते साम्हूं ई त आहे अड़ी जन्नत इहो त ॿुधाए त हेॾी मंज़िल करे बि हलूं भारत सची पवंदी अथसि न अदी हाणे तोसां कूड़ कोन्हे ॾिठो मूं बि कोन्हे बाक़ी माण्हुनि जे वातां ॿुधो अथमि त वॾो होशियार आहे एॾो होशियार आहे जो माण्हुनि जो ॾस पतो बि ॾिए थो ऐं उन सां गॾु उहा जाइ बि ॿुधाए थो जिथे उहो माण्हू आहे हा ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे हेकर रुगो इहा ख़बर पवे त इहो ढोलू ऐं रहमत पैसा खणी कहिड़े हंधि वञी कहिड़े घर में लिकिया आहिनि पोइ जन्नत ॾिस तमाशो गिचीअ में ट्रोड़ो विझी जे दर दर ते न पिनायो मान नचायो मान न त मुंहिंजो नालो बि ख़ैरा नाहे ख़ैरा तूं रुगो उते पहुच त सही पोइ वेठी ॾिस सचे मुर्शिद जा ॾेखारा ऐं तूं त हैरान थी वेंदी परेशान थी वेंदी सभु सच सच खोले ॿुधाईंदो ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदी जे सच सच खोले ॿुधाए न त पोइ का दिलि खे दिलि जाए थिए बाक़ी हाली त सफ़ा असली हाल काल निकिरी विया न न परवाह न कर हल 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 हाड़ी ॼाण पहुतासीं हल एतिरो वक़्तु पैसा मूं वटि रखियल हुया सोचुमि त ख़ान खणी वेंदो पर हाणे बैंक में जमा कराए थो छॾियां जॾहिं बि ख़ान खे ज़रूरत पई त बैंक मां कढाए ॾींदोमांसि